हैदराबाद में पीपीएमपी अब्दुल जब्बार खान और पीपी लेबर ब्यूरो सिंध के जनरल सेक्रेटरी सैयद फयाज शाह नफ्सियाती मरीजन जो गिदू अस्पताल जो दौरो कर इंतजामन जो जायजो वरतो। दौरे दौरान गिदू अस्पताल जे एमएस डॉक्टर सैयद आमिर ताबिर, पीपीएमपी जब्बार खान और पीपी लेबर ब्यूरो सिंध के जनरल सेक्रेटरी सैयद फयाज शाह के अस्पताल के मसलन बाबत आगाही ॾिनी। उन मौके ते पीपीएमपी जब्बार खान और पीपी लेबर ब्यूरो सिंध के जनरल सेक्रेटरी सैयद फयाज शाह गिदू अस्पताल के एमएस डॉक्टर सैयद आमिर दाबीर के अस्पताल जा मसला हल कराइण की खातरी कराई। अस्पताल के दौरे दौरान पीपीएमपी जब्बार खान और पीपी लेबर ब्यूरो सिंध के जनरल सेक्रेटरी सैयद फयाज शाह मरीजन में खाधे पीते जूं शयूं पिण तक़सीम कयूं। उन मौके ते पीपीएमपी अब्दुल जब्बार खान और पीपी लेबर ब्यूरो सिंध के जनरल सेक्रेटरी सैयद फयाज शाह मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त गिदू ज़हनी मरीजन के एशिया में सब खां वॾी अस्पताल है, जिते मरीजन के हर मुमकिन सहूलत मुहैया कई वेंदी आहे। हुननि वधीक चयो त एमएस पारां अस्पताल जे जिन मसइलनि जी निशानदेही कई वई आहे, उन्हनि खे हल करण जी पूरी कोशिश कई वेंदी। बेसिकली जेके हिन जा प्रॉब्लम जेके आहिनि फंडिंग जो कुछ प्रॉब्लम आहे ते असांजी भरपूर कोशिश हूंदी जे हिनखे जेको मेडिसिन जी मद में जेके 5 करोड़ रुपया हिनखे मिलनि था उहो घटि आहिनि, छो जो सॼे पाकिस्तान सां हिते जेके मरीज़ अचनि था, रुगो सिंध जा मरीज़ न पूरे पाकिस्तान जा, ऐं मां सम्झां थो गैर मुआलिक सां बि जेके पेशेंट आहिनि उहो बि को अचे थो हिते। तो इन करे असांजी भरपूर कोशिश हूंदी जे एशिया जो वॾो में वॾो मेंटल हॉस्पिटल आहे, तो इन जी जेके आहे इंफ्रास्ट्रक्चर असां सही कयूं, ऐं ॿियो जेको आहे दवाइयुनि जो या खाधे जो ऐं सफ़ाई सुथराई जो तो डिस्कस कयो आहे डॉक्टर साहब सां। इंशाअल्लाह ताला इनके भरपूर तरीक़े से एमएस साहब सां मीटिंग थी है, कुछ बना उन प्रॉब्लम्स बुधाया आहिनि त जेके मेडिसिन के हवाले से जेके सालानो उनके 5 करोड़ दिनों थो वञे त असां कोशिश कंदासीं त वज़ीर आला सिंध साहब खां ऐं जेको पार्टी की क़यादत जेको मिली हिन फंड के वधायूं, ऐं ॿियो जेको हीअ जेके माना हिते पेशेंट जेके आहिनि ऐं सम्झां थो त जेको माना इहो हिकिड़ो फीसबिला कमु आहे, असांखे ऐं सरहंदी वारनि खे बि इनखे सपोर्ट करणु खपे। पर सिंध गवर्नमेंट जो बि माना जेको इंशाअल्लाह ताला जेको असांजी कोशिशि इहा रहंदी त पार्टी जी क़यादत खे ॿुधाए हिनखे अञा वधि खे वधि हिनखे इम्प्रूवमेंट कयूं। ड्रेनेज जो मसलो आहे, कुछ वार्डन जो कंस्ट्रक्शन जो मसलो आहे, उहो शेयर कयो आहे। मेडिसिन जे हवाले सां जेका असांजो बजट आहे हुनजी ॻाल्हि ॿोल थी त जिथे जिथे लैक्यूनास हुआ असीं डिस्कस कयो आहे, ऐं साईं असां सां फुल सपोर्ट जो वादो भी कयो आहे, ऐं साईं जो त रेगुलर विज़िट कंदो।